में कुछ पंहिंजे नेमतुन के दोहरायो आ बाने के दई। अल्लाह फरमायो कुल हुवल्लज़ी अंशअकुम वजअल लकुमुस समअ वल अबसार वल अफइदा कलीलन मा तशकुरून। अल्लाह जे ज़ात मुझे सुने महबूब मुस्तफ़ा के फरमायो मुझा करीम मुझा महबूब मुस्तफ़ा जी मुझा करीम रब मुझा महबूब ऐलान करे दुनिया के बुधा तवा के बुधन जी सघ मां अल्लाह दिनिया तवा के दिसण जी ताकत मां अल्लाह दिनिया तवा के दिल भी मां अल्लाह दिनिया। जदे सब कुछ मां रब जे ज़ात दिनो आ पो तवा मां रब जो शुक्र छो नथा कयो। यानी तमाम थोड़ा शुक्र कन था अल्लाह जो जे आयत जो मफ़हूम इहो थींदो तर्जमे में थींदो त थोड़ा शुक्र पिया कन मफ़हूम इहो थींदो त मुझो रब तो फरमाए त पो मां अल्लाह जे नेमतुन जो शुक्र छो नथा कयो। जे अखिड़ियूं न हुजन हा त अज लजपाल इमाम आली मकाम जे हिन अज़मत वारी कॉन्फ्रेंस में अची पो ॾिसूं छा जे कन न हुजन हा त हिन सुहिणी महफ़िल के ॿुधूं की जे दिल न हुजे हा त मुझे करीम मुस्तफ़ा जे बचड़न सा प्यार किया कयूं हा। रब तो चवे इन प्यार करण वारी दिल भी मां अल्लाह तो के दिनी आ। इहे प्यार जा जुमला बुधण जी ताकत भी मां अल्लाह तो के दिनी आ। हे इश्क वारियूं महफिलूं दिसण जे ला अखियूं भी मां अल्लाह तो के दिनियूं हन। इन करे तू मां अल्लाह जो शुक्रानो अदा कर ओ मुझा करीम रब तुझा लख लख एहसान। रब चवे तो शुक्र करण तुझो कमा पांजे नेमतुन के वधाइण तुझे करीम रब जे ज़ात जो कमा। अल्लाह जो शुक्रानो अदा कर तो मुझे करीम रब हेड़े दौर जे अंदर जह दौर में पुट के पीउ ला टाइम कोने भा के भा जे ला टाइम कोने माँ के धीउ ला टाइम कोने मगर दिसो मुख्तलिफ जातियों मुख्तलिफ उम्रियों मुख्तलिफ सोचूं लेकिन सभई गड थिया हन छाजे ला जो करीम मुस्तफ़ा जे बचड़न जो जिक्र बुधण जे ला। मुझे महबूब मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे बचड़न जो जिक्र अमा जिक्र बुधण जी गाल था कयो। शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी सब जो रहमतुल्लाह ताला अलैहि ही उहो अल्लाह जो महबूब बनो आ। मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो दादलो आ जे जे मुतालिक मौलाना अशरफ अली थानवी जेको दियो मसलक जो अगवाना उहो भी पांजे किताब में लिखी चुको ही उहो अल्लाह जो महबूब बानो आ। जेडी मल चाही दुआ ख्वाब में महबूबन जो दीदार थे त शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी के ख्वाब में मदीने जो मीर दीदार कराई दुआ पर ही एतरो आशिक सादिका जे जागदे जागंदे उन इश्क जे निगाह सा इरादो कंदो आ त मुझो महबूब हिन जवान के जागंदे भी दीदार कराइंदो आ। अजीजा ने मन ओ मुझा मुसलमान भा ओ शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी मदारिज नबुवा में लिखंदो आ पान फरमाइन था खुरासान जो बादशाह होयो किथां जो सबई बहराड़ी जो माहौला नालो याद कयो किथां जो बादशाह खुरासान जो बादशाह जह वक्त में उन दुनिया छलिया एक अल्लाह जे नेक सालिह बांदे उन खुरासान जे बादशाह के ख्वाब में डिठो तो हो जन्नत में हली घूमी रहो आ।
जन्नत जे हूरन सा गड जन्नत में टहली रहियो आ। उन अल्लाह जे नेक सालिह बाने खुरासान जे बादशाह का ख्वाब जे अंदर सवाल कयो अल्लाह जा बाना वो तुझो केड़ो अमल होयो जे करे मुझो राणो तो सा राजी थी पयो जह कुर्ब करे तो के जन्नत में अल्लाह ही मंजर अता फरमाया हल जन्नत जो खुशबू रब तो के नसीब कयूं हल। शेख अब्दुल हक मुहद्दिस दिलवी लिखन था तो न अल्लाह जे नेक साले बानड़े के ख्वाब जे जरिए खुरासान जे बादशाह बुधायो त 10 मुहर्रम जो ॾींहुं हुयो। छा जो ॾींहुं हुयो? 10 मुहर्रमुल हराम जो ॾींहुं हुयो। दिल जे मथा अजीब कैफियत तारी थी वई। 10 मुहर्रमुल हराम जो मंजर मुझे दिमाग जे मथा छांइजी वयो, मुझे दिल जे मथा छांइजी वयो। अजीब मंजर हुयो केडी मल इए दिल पे महसूस करे त कीअं थियो हुंदो ही कीअं थियो हुंदो उन वक्त मंजर छा हुंदो। अचानक अखिड़न में लुड़क लड़ी आया, अखिड़न में लुड़क लड़ी आया। जब अखिड़न में लुड़क लड़ी आया दिल में इश्क पैदा थियो, दिल में ख्याल पैदा थियो ओ मुझा करीम रब जे कदे सन 61 हिजरी खां अग में मुखे पैदा करी हां मैदान करबला में जे कदे मुखे मौको हां मां पाजी जान पार इमाम हुसैन पाक जे आडो कुर्बान कया हां। मुझो सोना रब करीम तू राजी थी हां, मुझो मदीने जो महबूब मुते राजी थी पवे हां। चवे तो इन कैफियत में एतरो रुनुम रुवते 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 अख लगी वई। अजीब मंजर दुनिया में डिठम पर जडह मां दुनिया छड़ी त मुझे करीम रब उन मंजरन जे तुफेले मुखे जन्नत जी दरी कब्र में खोले दई छड़िया। जे कदह रुगी ख्याल दिल में कजे थो, जे कदह रुगी इमाम आली मकाम सा सच्ची ऐं पक्की निस्बत जो मजबूत इरादो दिल में कजे थो। रुगी करबला जे मंजर के दिल जे हुजूर सा रसमन न मुझा दोस्तो वरी मां अर्ज कया रसमन न दिल जे हुजूर सा, दिल जे हुजूर सा उहो मंजर कीअं थींदो आ जॾहिं न लजपाल जो इश्क दिल में समाजी वींदो आ, जॾहिं न लजपाल जी निस्बत दिल में वेही वींदी आ त मुझा दोस्त ही अखड़ियूं पंहिंजा लुड़क रोके को अखड़ियूं रोवण जे लाइ मजबूर थी वेंदियूं हन। रोवंदो को आ को औलाद जे फिक्र में, को दुनिया जे फिक्र में, को दुनिया जे मुआमिलात में, लेकिन मुबारक उन्हनि शख्सन के खुश नसीब उहे शख्स जन लुड़क लाड़िया पर मुझे करीम मुस्तफा जे बचड़न जे इश्क में लाड़िया। हुजूर जे बचड़न के याद करे उन्हनि जे अखड़न में लुड़क आया ऐं उहे लुड़क सच्चाई वारा होया। जी मुझा दोस्त अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो अल्लाहु यअलमु खाइनतल आयुन वमा तुख्फिस सुदूर। हे मौलवी साहब जुबान जो गालियां करे मुतमैन करे सके तो, हे फकीर अखिन मां गोढ़ा गाढ़े तव्हां के मुतमैन करे सके तो, लेकिन अल्लाह जो कुरान बुधाए रहियो आ तो ओ दुनिया के राजी करण वारा तुझो अल्लाह जाने थो त दुनिया के राजी केर करे रहियो आ ऐं पांजे सुणे करीम रब के राजी केर करे रहियो आ। इन करे तुझो करीम रब तुझे
अखिन जे चुरपुर खे भी जाणदो आ त तुझे दिल में जेके लिकल राज हन तुझो अल्लाह उन्हनि खे भी जाणदो आ। दुनिया सां भले ब नंबरी कजा यार पर मुझे रब सां ब नंबरी न कजा। इहो तू यकीन पक्को रखजा तो मुझो खालिक हुआ मुझो मालिक हुआ जेको दिल के जानदो आ। सच थो बुधाई अल्लाह त अल्लाह हुआ पर मुझे करीम मुस्तफा के अल्लाह उहो इल्म अता फरमायो आ उहा ताकत अता फरमाया जो मुस्तफा करीम वेठो मदीने में हुंदो आ प्रोग्राम मक्के में ठंदान मुझो मुस्तफा हरफ हरफ बयान करे बुधाईंदो आ। मुझो करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के अल्लाह जे ज़ात उहो इल्म उहा मुझा दोस्त अजीज ताकत अता फरमाया। मुझो मदीने जो मीर हसनैन करीमैन जो बाबो वेठो त मदीने जे गलिन में आ वेठो त मदीने जे मस्जिद नबवी में आ वेठो त तडे ते आ पर अचण वारी कयामत में छा थींदो हिकु हिकु जुमलो रुगी न बुधाए रहियो आ पर मुझो मदीने जो मीर सजो मंजर ये बयान करे रहियो आ जी अखिन जाडो तवा जाडो प्रोग्राम थो पियो हले वनी बुधाइंदो त प्रोग्राम में सही कासमी साहब ही चयो सही फलाणे ही चयो फकीर आशिक ताहिरी ही चयो सही फलाणा सैयद वेठा होया फलाणा इलाके जा मुअज्जिजीन वेठा होया जेको दिसंदो आ उहो हाल दींदो आ मुझे मुस्तफा जे अजमत ता कुर्बान वना मुझे करीम मुस्तफा जे शान ता कुर्बान वना मुझे करीम मुस्तफा जे इल्म निगाह ता कुर्बान वना वेठा मदीने में हन थींदो कयामत में मुझो मुस्तफा इए बुधाए रहियो आ जणो हाने सब कुछ थी गुजरियो। उन मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात बाबरकात ज़ात इमाम हुसैन पाक जिया तवज्जो मुझा दोस्तों मां मौजू ते मोटी आयस ज़ात लजपाल इमाम हुसैन पाक जिया बिफोर जुमलो चवंदो हला आऊं ठकावन वारी तकरीर न जाना आऊं माण्हुनि खे खुश करण ला कुरान और हदीस जे खिलाफ न थो वनी सका लेकिन याद रखो ही उहो कुरान ही उहो कुरान जे जे हरफ हरफ जे अंदर अल्लाह जे ज़ात बाबरकात राज रखया हन। मां जुमलो चई तो गुजरा सुनो अलीउल मुर्तजा शेरे खुदा करमल्लाहु वजहुल करीम जी ज़ात जदे बयान कयो वयो सभिनी किताबन में अल्लाह इल्म नाज़िल फरमायो आ तौरेत में ज़बूर में इंजील में लेकिन जेको कुछ सभिनी में आ ओहो सब कुछ वधिक उन खां कुरान में आ जेकी कुछ कुरान में आ ओहो सब जो सब वरी सूरह फातिहा में आ जेकी कुछ सूरह फातिहा में आ ओहो सब कुछ वरी बिस्मिल्लाह में आ जेकी कुछ बिस्मिल्लाह में आ ओहो सब कुछ बिस्मिल्लाह जे बे में आ जेकी कुछ बे में आ ओहो बे जे हेठा दिनल नुक्ते में आ टुभके में आ। सोने अलीउल मुर्तजा शेरे खुदा फरमायो अना नुक़तत तहतल बा मुझे शेरे खुदा फरमायो ओहो जेको हेठो टुभको आ ओहो मां अली जी ज़ात आ। जेके गालियों बुद्धि और असा बुद्ध जा मुसलमान खुदा जो वास्तो थे पांजे मुहसा इन फकीर जे गालन ते गौर कजा फैसलो पांजे दिल जो करे वठ जा हाने अंदाजो लगाए त मौला अली के खुदा इल्म केतरो अता फरमायो मौला अली के खुदा केतरो इल्म अता फरमायो लेकिन ओहो मौला अली उन शहर इल्म मुस्तफा जो दरवाजो आ दरवाजे के खुदा इहो मकाम अता फरमायो आ बुधा मुझा यार तो न शहर जो मकाम छा हूंदो अकुल हैराना समझ जी गाल ना है दुनिया जा कंप्यूटर खत्म थी विंदा मुझो मुस्तफा त इहो भी जान दो आ
आउं चवां थो दौरे जदीद जा तमाम साइंस जा ए कंप्यूटर गॾु करे आसमान जा तारा के रुगणे ॾेखारे सभई फेल थी वेंदा हैंग थी वेंदा सिस्टम ब्लॉक थी वेंदो आसमान जा सितारा गणे कोन सघंदा पर मुझो करीम मुस्तफ़ा इहो भी ॼाणदो आ त आसमान में तारा केतिरा हल ऐं मुझे कहिड़े सहाबीअ जूं नेकियूं आसमान जे तारन जे बराबर हन मुझो करीम मुस्तफ़ा सब कुछ ॼाणदो आ मां इन करे तुझो ग्राउंड मजबूत हो कयां त पहिरीं तुझो हुजूर जे इल्म ते यकीन थे हुजूर जे ज़ात ते यकीन थे बाद में मां तोखे ॿुधायां त मुझे करीम मुस्तफ़ा पंहिंजे बचड़न जे लाइ छा फरमायो आ अजीजा ने मल मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवानो हुजूर जा गुलामो हुजूर जा आशिको मुझे करीम मुस्तफ़ा के अल्लाह ओहो सब कुछ अता फरमायो आ हे जेको ज़ाहिरी मैदान करबला है करबला जो मैदान त सन 61 हिजरी में वजूद में आयो आ वरी जुमलो दोहराइण थो चाहियां मैदान करबला जो मंजर सन 61 हिजरी में वजूद में आयो आ दुनिया के 61 हिजरी का पो पतो लगो आ त मैदान करबला में छा गुजरियो आ सादन लफ्जन में चवा हिकड़े मिनट जेला चोता हिकड़े पासे मदीनो रखंदुस हिकड़े पासे करबला रखंदुस हाने मदीने ऐं करबला जे विच में ही आज जो पंहिंजे हिन प्रोग्राम जो सफर रखंदो यानी हुजूर ऐं हुजूर जे बचड़न जे दरमियान में ही आज जो सफर रखंदो ऐ मुसलमान गौर कर उन घड़ी जेला हिकड़े मिनट जेला निहार तो त सन 61 हिजरी जे करबला जो मंजर रुगी बुधो आ लेकिन उहो मंजर जडे सन 61 हिजरी वारो जवान इमाम आली मकाम इमाम हुसैन लजपाल जी जात मुझे मुस्तफ़ा जे हंज में आ कहजे हंज में आ जवाब दे कहजे हंज में आ वरी चो कहजे हंज में आ मुझे करीम मुस्तफ़ा जे मुझो करीम मुस्तफ़ा केरा जो त हुजूर जी उहा ज़ाता जेको लबड़ा पो खोली दो आ हुक्म मुझे रब जो पहिरीं थींदो आ मदीने जे मीर जी कहिड़ी ज़ाता जो मदीने जे मीर जी उहा ज़ाता मां वक्त कोन्हे न त तफसील में वञा ओ मुसलमान कदे गौर कयो थई ज़बूर हिकड़ी जगह ते मिलियो इंजील हिकड़ी जगह ते मिलियो तौरेत हिकड़ी जगह ते मिलियो अल्लाह दाऊद अलैहिस्सलाम खे चयो हे ज़बूर तुझे हवाले अल्लाह मूसा कलीमुल्लाह हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे चई छॾियो हे तौरेत तोखे हे इंजील तोखे हर नबी खे लिखियल मिलियो आ हिकड़ी जगह ते मिलियो आ मगर कुर्बान वञा मदीने जे मीर जे शान जे मथा हेडो वडो कुरान हिकड़ी जगह ते न 23 सालन में राज कहिड़ो हुयो महबूब नबी मां अल्लाह जा सभई बरहक नबी मां अल्लाह के सभई प्यारा पर मुझा मुस्तफ़ा तुझो सितारो को बियो मुझा महबूब मुस्तफ़ा तो सा तुझे करीम रब जो प्यार को बियो आ मुझा महबूब सबनी के एक जगह ते आसमानी किताब घुराए दिनो वयो आ पर मुझा मुस्तफ़ा तू हलंदो वञो कुरान दो वींदो मुझा महबूब तू जबलन में कुरान जबलन में ईंदो मुझा महबूब तू मक्के जे सरजमीन ते कुरान मक्के जे सरजमीन ते महबूब तुझी ज़ात ताइफ में कुरान ताइफ में महबूब तू बदर में कुरान ईंदो बदर में यानी मुझा महबूब मुस्तफ़ा हलन तुझो कमा कम करण तुझो कमा उन तुझे कम के पंहिंजो कलाम बना इन मुझे करीम रब जे ज़ात जो कमा अञा भी सादन लफ्जन में समझाया मुझा दोस्तों छो त आउं हिकु टीचर हाँ उन टीचर जे हैसियत में मुखे ख़बर आ त नंढड़े बचड़े खे ॻाल्हि कीअं समझाइबी आ दुनिया जे तैलीम जो दस्तूर आ पहिरीं
थ्योरी पढ़ाई वेंदी आ, आखिर में प्रैक्टिकल करायो वेंदो आ। नौजवान खास करे बुधन, पहिरें थ्योरी कराई वेंदी आ, किताब पढ़ायो वेंदो आ, मश्क आखिर में कराई वेंदी आ। कुर्बान वञा मदीने जे मीर जे शान जे मथा 40 साल रात नहीं ॾींहनि जा ओ दुनिया वारो जेके समझो था त हुजूर नबूवत नबी हुजण जी ख़बर हुजूर के 40 साल बाद में पया। खुदा जो खौफ कयो मुसलमानो, खुदा जो खौफ कयो कलमे पढ़ण वारो। उहे 40 साल मुझे मदीने जे मीर जा जॾहिं कुरान नाज़िल कोन थियो आ। यो खबर मक्के जे मुशरिकन खां पुछो, मक्के जे काफरन खां पुछो, मक्के जा मुशरिक मक्के जा काफिर भी अगर को सादिक ऐं अमीन ॻोल्हणो पवंदो हो, चारई पासा ॾिसी करे सरदारन खे ॾिसी करे सभिनी खे पोइते कंदा हुया, हथ रखंदा हुया त अम्मा आमिना जे लाल ते हथ रखंदा हुया। मुसलमानों कुरान आयो पोवा मुझे मुस्तफा पढ़ियो अगे। सादन लफ्ज़न में चवा वारा तुझो तो अजीब अकीदो आ तो मुझे मुस्तफा के 40 साल बाद में नबूवत उन मुझे मौला अली मुश्किल कुशा शेरे खुदा खां पुछी दिस तो मुझो मुस्तफा कदे खां नबी आ। मुझे अली उल मुर्तजा शेरे खुदा हंज अमर जे में आयो आ, वजूद अमर जे मां निकतो आ। अखियूं यार नथो खोले छो त शेरे खुदा के खबर आ त आलम अरवाह में रब जे महबूब सां गड रखियो आ। अली आयो ही उन के दिसणा, अली अखियूं तदह खोलींदो दुनिया काबे जे खिलाफ दे निहारे अखियूं पटे निहारी दिया त अखि न छिंभजा दुआ घुरंदो वंजा। अखि छिंभण खां पहिरीं खिलाफ काबा के दिसी करे जेका दुआ घुरंदे रब कबूल कंदो। तू काबे जे खिलाफ के दिसी करे दुआ घुर, रब तुझी कबूल कंदो यकीनन कंदो। लेकिन इहो तुझो ऐं मुंहिंजो मकाम आ, मुझे मौला अली जो उहो मकाम आ, काबे जे अंदर जाओ आ। अखियूं पटण ला तैयार न है, जे तो न काबा तुझे अंदर हिन वक्त में बुत पियल हन। अली बुत शिकना, अली बुतन के टोड़न वारो आ। अली तोखे दिसी अखियूं न खोलींदो, अली काबे जे काबे के दिसी अखियूं खोलींदो। मुझा सोहना इहो त सोहणे अली जो उहो इल्म जेको इल्म मुस्तफा जे शहर जो दरवाजो जेको दरवाजो आ, उन दरवाजे जो इहो मकाम आ, उन दरवाजे जो इहो मकाम आ। ॿुधा त शहरे मुस्तफा वारे इल्म जो मकाम छा। बहरहाल मुंहिंजा दोस्त कोशिश कंदो हाँ जज्बाती न थिया, पर कदे कदे मजबूरी अहिड़ी शइ हूंदी आ, दिल अहिड़ी शइ आ, सब्र कंदो आ माण्हू, सब्र कंदो आ, पर जॾहिं न यार जी ॻाल्हि ईंदी आ त सब्र करे न सघंदो आ माण्हू, दिल मजबूर करे छॾींदी आ। मुंहिंजा जानी या हुसैन इब्ने अली तेरा ज़माना याद है, या हुसैन इब्ने अली तेरा ज़माना याद है। छोड़ कर मदीने को करबल को जाना याद है। छोड़ कर मदीने को करबल को जाना याद है। कुरान से है निस्बत तेरी और नात के कुरान तू, कुरान से निस्बत तेरी और नात के कुरान तू। नो के नेज़े हाय हाय नो के नेज़े पर तेरा कुरान सुनाना
है नो किने से ओ कालीनन ते कुरान पढ़न वारा ओ मस्जिद में कुरान पढ़न वारा ओ बखमल जे मुसल्ले ते कुरान पढ़न वारा तोखे भी अजर मिलंदो पर उन मुझे लजपाल हुसैन जेला तू पंहिंजे दिल खां पुछ अल्लाह वट केतिरो अजर ऐं इज्जत हुंदी जंहिंजो जिस्म मैदाने करबला में जेको नेज़े जे नोक ते भी रब जो कुरान पढ़ी रहियो आहे नो के नेज़े पर तेरा कुरान सुना चो मुझा जानी चो यार जे याद में नो के नेज़े पर तेरा कुरान सुनाना याद है या हुसैन इब्ने अली तेरा जमाना गाला यार हजरत असगर का वो तीर खाना गोद में न सजन साईं जे चरे फकीर खे मौक़ो दिनो थई मौसम भली आ तोखे ॿुधाई तुस दिल खोले त मुझे अली असगर खे पाणी जी उञ हुई छा तोखे ॿुधाई तुस त सफा मरवा ते इस्माईल ज़बीहुल्लाह ज़मीन ते रुगी पंहिंजा पेरड़ा थो हणे रब आबे ज़मज़म जारी थो करे ओ खलील जो बच्चो आहे महबूब मुस्तफा जो बच्चो इंशाअल्लाह ताला इश्क़े लजपाल बुधाए हजरत असगर का वो तीर खाना गोद में और नहर पर अब्बास का बाजू कटाना याद है और नहर पर अब्बास का बाजू कटाना याद है या हुसैन इब्ने अली तेरा जमाना याद है तीरों की बरसात में मुसल्ले ते त सबको भी है वाह मुझा लजपाल हुसैन खुदा जो कसम सन 61 हिजरी खे याद कर अज सन हिजरी खे याद कर ये समय साल आडो आने करे तसव्वुर कर अज भी नालो था बुधो नालो था लजपाल जो बुधो मंजर था बुधो त वार उभा थी था वजन उन्हन जी मकाम चाहंदो जन पांजे अखिन सा यो मंजर दिठो सब कहजा वार उभा कौन थींदा याद रखी छे छो त मदीने के लिए हर आंखें रोई पर मदीना देखता है कोई कोई रुआ तो सबको आ मदीने वञा वीज़ा वठण सौलिया टिकट वठण सौलिया 5 लाख खर्च करण सौला पर मदीने पहुंची करे पंहिंजे यार जे दरबार में गुलाम थी पेश थियण ॾाढो ॾुखियो आहे कलमो पढ़ण ॾाढो सवलो आहे पंहिंजे पाण खे हुसैनी चवराइण ॾाढो सवलो आहे पर मुंहिंजा यार सच इहो आहे हुसैनी थियण ॾाढो ॾुखियो आहे ॾाढो ॾुखियो आहे मुंहिंजे करीम आका जे दरबार में हिकिड़ो सहाबी रोंदो थो अचे मुंहिंजे आका पुछो रोई छो थो चवे थो आका सालनि खां ॾाढी सिक हुई महबूब जे दीदार जी मुंहिंजा आका रुआ इन ख़ुशीअ में थो मूंखे मुस्तफ़ा सां प्यार आहे मुंहिंजा महबूब मूंखे तव्हां सां प्यार आहे मुंहिंजा महबूब मुंहिंजी जान तव्हां तां निसार आहे मुंहिंजा आका मूंखे तव्हां सां प्यार आहे महबूब मुस्तफ़ा जवाब फरमायो ओ प्यार जी दावा
कण वारा हुजूर फरमायो ओ प्यार जी दावा करण वारा, मुहब्बत जी दावा करण वारा, इश्क जी दावा करण वारा याद रखी छड़ जा जै महबूब मुस्तफा सा प्यार जी दावा थो करी बुखू काटणियों पवंदई, पेट के पत्थर बधना पवंदई, जान कुर्बान करनी पवंदई। अगर प्यार करण थो चाही त दुखन ला तैयार थी यार मुझा नारो हणी करे मां चई सघां थो त हुसैनी हाँ, पर मुझे लजपाल हुसैन जे सिर्फ हा खे समझण